जी वठण वाहिद स्टॉप ते पंहिंजे ख़्याल में जीअं ईद आया मोटरसाइकिल 125 ते फुर जे इरादे सां पोइ अची हिनखे फुर कयूं, जंहिंमें अता मरी, ईसा मरी, जफ़र मरी, इहे टे ॼणा 125 पुट बदिला फुर कयूं। कुझु पैसा उहा फुर करे विया, गोलियूं आयूं ज़ख़्मी हालत में, हीउ किरी पियो। पोइ इहो असांजो मुतालबो आहे एसएसपी लोलियार खे त हिननि खे फौरन गिरफ़्तार कयो वञे, जवाबदारनि खे। सूरत में जेकॾहिं गिरफ़्तार नथो करे त सुभाणे को बि खून रेज़ी थी सघे थो। उहो ज़िम्मेवार एसएसपी आहे टोलियार। लॻाइनि इहो कज़न आहे असांजो ग़ुलाम अली नालो आहे। इहो सामान सौदे जे लाइ स्टॉप ते वियो अॼु शाम जो तक़रीबन मगरिब जे धारे 6:30 जो तक़रीबन टाइम हुयो। हीउ पंहिंजे ख़्याल में सामान सूदो वठे पियो फुर जे इरादे सां जेको सो अमराया 125 मोटरसाइकिल ते, जंहिंमें सुञाता आहिनि उते छोकिरा ॿिया बि मौजूदु हुया। जाफ़र मरी हुयो ऐं ईसा मरी, अता मरी, इहे हुया। फुर जे इरादे सां हिन सां जेको सो हथे पइजी विया, मत करण ते धक बि हिनखे आहियूं। असांजो मुतालबो इहो आहे त भई एसएसपी टंडोलियार साहिब खे भई जेको हीउ बदअमनी जी बाहि भरी पई इलाइक़े में पिया रोज़ फुरूं दाणा, ऐं असां सां जेको अॼु वाक़ियो थियो इन बाबति बि असां जेको सो पुरज़ोर अपील कयूं था त एसएसपी साहिब फिलफोर इहे जेके जवाबदार आहिनि, जेके नॉमिनेट आहिनि, जिन खे माण्हुनि सुञातो आहे स्टाफ ते, पहिरीं त इन्हनि खे फ़ौरन जेको सो गिरफ़्तार करे ऐं क़ानूनी कटहरे में इन्हनि खे आणे। अगरि इहे गिरफ़्तार नथा थियनि त पोइ मसइलो वधी सघे थो, बिरादरी में खूनरेज़ी ताईं ॻाल्हि पहुची सघे थी। असां चाहियूं था त पहिरीं कानून पंहिंजो जेको तक़ाज़ो पूरो करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे। मसइलो इहो आहे त असांजो सौटु आहे जेको ग़ुलाम अली, हीउ शाम अॼु मगरिब धारे कंहिं पंहिंजे कमकार सां या सब्ज़ी वठण जे हिसाब सां स्टॉप ते वियल हो, त वापसी ते उते टे ॼणा जेके आहिनि फुर जे इरादे सां बीठल हुआ। हिननि जेको आहे उन्हनि खे ॾिठो, माण्हुनि उते सुञातो बि आहे हिननि खे। हिकिड़ो जेको आहे त जाफ़र मरी हो, हिकिड़ो अता मरी हो ऐं ॿियो जेको आहे ईसा मरी आहे। टई फुर जे इरादे सां बीठा हुआ। पोइ हिननि ग़ुलाम अली खे फुर जे इरादे सां जेको आहे रोकियो, उते रोके हिनखे हिननि अॻ में त जेको गाॾी फुरण जी कोशिशि कई, जंहिं ते हिन मुज़ाहिमत कयो। मुज़ाहिमत करण ते हिननि जेको आहे ग़ुलाम अली खे गोलियूं हयूं, गोलियूं हणी हुनखे हिननि सख़्तु मरणी कयो आहे, जंहिंखे इलाइक़े वासियुनि ऐं मुंहिंजो भाउ जेको हुते मौजूदु हो पुॼी वियो, गोलियुनि जो आवाज़ु ॿुधी उन जेको आहे हिनखे खणाए टंडो आदम तालका अस्पताल पुॼायो, जिते हिनखे डॉक्टरनि ॾिसी जवाबु ॾिनो ऐं सीरियस करार ॾिनो। पोइ हिनखे हू खणाए हैदराबाद विया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त जेको हिननि असांजे हमरा सां नाजाइज़ी कयो आहे, महज़ हिकिड़े ख़सीस गाॾीअ जे करे, गाॾी जे फुर जे करे, हीअ बि हिननि गाॾी खपे पियो या फुर करिणो हो त गाॾी फुरे वञनि, हमरा खे जेको आहे बेगुनाह गोलियूं न हणनि। असांजो मुतालबो इहो आहे एसएसपी टंडोलियार खां त जेके बि टे ॼणा आहिनि जिन खे माण्हुनि उते ॾिठो ऐं सुञातो आहे, हिननि खे फिलफोर जेको आहे गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।